नाज़रीन, तवनाई वारे वज़ीर अवेस टकारी एतराफ़ कयो आहे त खिते में असां सभ खां महांगी बिजली पैदा करे रहिया आहियूं। इस्लामाबाद में यूथ कन्वेंशन के खिताब कंदे अवेस टकारी चयो आहे त बिजली जे सरासरी क़ीमत हिन वक़्त 44 रुपया फी यूनिट आहे। 2 कलाकनि जी लोड शेडिंग सां 50 अरब रुपयनि जी बजट करे सघिजे थी। अवेस लगारी वधिक चयो आहे त तवनाई जे शोबे में सुधारा लाज़मी आहिनि। बिजली बचाइण जो तरीक़ो पंखनि खे घटि वोल्टनि ते मुंतक़िल करणु आहे। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया। तवनाई वारे वज़ीर अवेस टकारी एतराफ़ कयो आहे त खिते में असां सभ खां महांगी बिजली पैदा करे रहिया आहियूं। इस्लामाबाद में यूथ कन्वेंशन के खिताब कंदे अवेस टकारी चयो आहे त बिजली जे सरासरी क़ीमत हिन वक़्त 44 रुपया फी यूनिट आहे। 2 कलाकनि जी लोड शेडिंग सां 50 अरब रुपयनि जी बचत करे सघिजे थी। अवेस टकारी वधीक चयो आहे त तवनाई जे शोबे में सुधारा लाज़मी आहिनि। बिजली बचाइण जो तरीक़ो पंखनि खे घटि वोल्टनि ते मुंतक़िल करणु आहे।